अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ॾिसी रहिया धरती टीवी न्यूज़ ऐं आउं रिज़वानी गुरजो। सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हितां जूं हेडलाइंस। सदर आरिफ अलवी इलेक्शन तरमीमी बिल सही करण बिना वापस करे छॾियो। सदर चयो आहे त हू इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं समुंड पार पाकिस्तानियुनि जे वोट वारे हक़ जो हामी रहियो आहे। हुकूमतनि पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट में उन्हनि मामलनि जी पैरवी बि करे पियो। ख़बर आहे त तरमीमी बिल वापस करण बावजूदि उनखे कानून बणायो वेंदो। वोटिंग मशीन जे इस्तेमाल सां केतिरा ई मसइला हल थी वेंदा। कंहिंखे खूनी ऐं फसादी एहतजाज जी इजाज़त न हूंदी। हुकूमत मुल्क जो मुआशी रुख सही करे रही आहे। सुतमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान जो कूड़ो ऐं मुनाफ़िक़ मुआंडो अवाम सुञाणे थी। साज़िशी बयानियो दफ़न थियण खां पोइ 25 मई जो भगोड़ो बि पंहिंजी महांगाई ते फितरूं ऐं फसाद फैलाइण चाहे थो। अवाम कूड़े मुनाफ़िक़ ऐं चोर जे सॾ ते छो निकिरे? 4 साल पोरियतनि जे पोरे ऐं अवाम जी मानी गभे ते जी काल ते इमरान ख़ान छो कोन निकितो? वज़ीर आज़म जो जान बचाईंदड़ CPR ट्रेनिंग निसाब में शामिल करण जो फ़ैसिलो। शहबाज शरीफ तरफ़ां स्ट्रेटेजिक एनफोर्समेंट जे सरबराह खे फौरी कदम खणण जी हिदायत। सूफ़ी सुल्तान मौजूद वज़ीर आज़म क़ौमी सतह ते सिहत जे शोबे में सुधारनि जो प्रोग्राम शुरू करे रहियो आहे। CPR ट्रेनिंग खे स्कूलनि जे निसाब में शामिल कयो वियो। उम्मीद आहे त मुआइने वारी टीम जे दौरे खां पोइ पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। FATF जा हदफ़ पूरा करण में समूरी टीम तारीफ़ जी हक़दार आहे। पाकिस्तान 2018 खां 2021 जा एक्शन प्लान्स कामयाबी सां मुकमल कया। प्लान्स जे मुकमल थियण ते FATF जो गॾियल इतराफ़ क़दुर जोॻो आहे। वॾे मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त FATF पाकिस्तान जे आकारी क़दमनि खे साराहियो आहे। पाकिस्तान 2 भेरा FATF जे एक्शन प्लान्स ते मुकमल तौरु अमल कयो। पाकिस्तान FATF जे क़दमनि खे मुस्तक़बिल में बि जारी रखंदो। FATF टास्क फोर्स जे पाकिस्तान आमद जे उहा जंग कंदा। FATF जे क़दमनि सां पाकिस्तान ते सीड़पकारनि जो एतमाद वधंदो। PTI जे MPA शबीर कुरैशी खे औरत सां छेड़छाड़ जे इल्ज़ाम में कराची पुलिस गिरफ़्तार करे वरितो। शबीर कुरैशी जे घर भाती जो चवणु आहे त शबीर कुरैशी फजर जी नमाज़ लाइ निकितो हो त पुलिस खेसि गिरफ़्तार करे वठी वई। इस्लामाबाद में भी बिजली की बचत लाइ कारोबारी मरकज़ रात जो 9 वगे बंद करण जो हुकुम। मार्केट दुकान ऐं शॉपिंग मॉल्स 9 वगे बंद करण जो नोटिफिकेशन जारी। शहर में शादी हाल रात जो 10 वगे बंद थींदा। रेस्टोरेंट, सिनेमा, पार्क ऐं सनती मरकज़ 11 वगे बंद कया वेंदा। हालतूं ख़राब थी रहियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट नोटिस वठे। पंजाब में 2 असेंबलियुनि जा इजलास थी रहिया आहिनि। अवामी लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त हुक्मरान FATF सां मुआहिदे लाइ अमरीका जा पेर पकड़े रहिया आहिनि। वोट खे इज़त ॾियो वारो नारो नवाज़ शरीफ़ जी वापसी जो मुंतज़र आहे। हाल पाकिस्तान अंजुमन ताजरान मार्केटूं ऐं बाज़ार जल्द बंद करण वारो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। वापारियुनि जी तंज़ीम जे सदर ख़ालिद परवेज़ चयो आहे त कारोबार अॻु में ई तबाहाली जो शिकार आहिनि। बाज़ार जल्द बंद करण जो फ़ैसिलो ईद ताईं मुलतवी कयो वञे। वापारी अॻवान अजमल बलोच चयो आहे त वापारी कंहिं बि सूरत में पंहिंजो कारोबार 8 वगे बंद न कंदा। हुकूमत वापारियुनि लाइ ॾुखियायूं न पर सवलायूं पैदा करे। तंज़ीम जो जनरल सेक्रेटरी नईम मीर चयो आहे त हुकूमत पंहिंजा फ़ैसिला फाफण बदिरां साणनि सलाह मशवरा करे हू हुकूमत सां मशरूत सहकार लाइ तयारु आहे। पाकिस्तान सज़ा पूरी थियण ते 20 भारतीय माण्हुनि खे आज़ाद करे छॾियो। आज़ाद कयल भारतीय माण्हू लांडी जेल में क़ैद हुआ। सज़ा पूरी थियण बाद खेनि भारत रवानो कयो वियो। ईदी जे तर्जुमान मूजिबि भारतीय माण्हू वाघा बॉर्डर रस्ते वतन रवाना थींदा। कैदियुनि खे ईदी फाउंडेशन पारां
रक़म कपड़ा ऐं ॿियूं शयूं पिणु ॾिनियूं वयूं। भारतीय माण्हुनि खे ख़ासि बस ज़रिए लाहौर रवानो कयो। डेरा लायर भरिसां कैदी शाख वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी पुलिस मथां फायरिंग। 2 एहलकार शहीद एहलकारनि में मोर हसन बहरानी ऐं बाबल खान कंडरानी शामिल। संदन मढ़ ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। सिबी जे इलाइक़े कटमंडी जे नदी में मुसाफ़िर वैन बोर्ड जे वहकरे में लुड़ी वई। 5 ॼणा फोत, 3 ज़ख़्मी। संदन हालत गणती जोगी। वैन में ॿारनि समेत 15 खां वधीक माण्हू सवार। बारखान में ईशानी बाजाइन में डैम ओवरफ्लो थी वियो। डेरा बुगची ऐं मूसा खेल जे केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। उत्तर उभरंदे बलूचिस्तान में वधीक बरसातनि जी अकथी। डीजी खान ऐं DI खान सां लाॻापियल बलूचिस्तान जे सरहदी ज़िलनि में फील्ड वार्निंग जारी। कराची में 21 ऐं 22 जून ते आंधारी सां बरसात जी अकथी। सखर, लाड़कानो, कश्मीर, शिकारपुर ऐं जैकवात में बरसात पवंदी। नवाबशाह, दादू, जामशोरो ऐं हैदराबाद में मींहं जो इम्कान। कराची में रेंजर्स ऐं CTD जी गॾियल कार्रवाई। एक दहशतगर्द गिरफ़्तार। नवरस चौरंगी वारे इलाइक़े में कार्रवाई दौरान दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। CTD मूजिब कार्रवाई दौरान घुरिबल दहशतगर्द मोहम्मद इलियास खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियल दहशतगर्द जो तालुक़ पाबंदी मंडल तंज़ीम सां आहे। जवाबदार इंकशाफ कयो आहे त हुन 2013 में साथियुनि सां गॾु शबीर अहमद खे क़त्ल कयो। तनुजा में पंचायत जे फ़ैसिले तहत मुड़ुस पारां तलाक ॾियण ते नारी आपघात करे छॾियो। ॻोठ मीर गुलाम अकबर टालपुर में कोली बिरादरी जी पंचायत नारी लक्ष्मी कोली के मुड़ुस पारां तलाक ॾियण जो फ़ैसिलो ॿुधायो। मुड़ुस पारां तलाक ॾेई सामान वापसि खणी वञण बाद नारी पेकाणे घर में ख़ुदकशी करे छॾी। खिपरो भरिसां नींगर जो घुटानल लाश हथ में पुखास रोड ते ॻोठ दोदो मरी वेझो 16 वरनि जे अली हसन सोलंकी जो घुटानल लाश हथायो। मक़तूल जे मासात दिलबर सोलंकी जो चवणु आहे त हुन अली हसन खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो आहे। ऐं बुलड़ी शाह करीम भरिसां ॻोठ अनवर मंगणार में गैस स्ट्रोक पकड़जी वई। मर्ज़ में वकोड़ल औरत फोत। 18 ॾींहनि में साॻिए ख़ानदान जो पीउ सन गैस स्ट्रोक विघे फोत थी चुको।